नाज़रीन, नवाब शाह जी BMC अस्पताल बुनियादी सहूलतुनि खां वांझियल आहे, जंहिं सबबि अस्पताल में आयल मरीज़ परेशान आहिनि। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे AK ॾाहिर जी। AK जी बिल्कुल, कोरोना वायरस के वंजो ॾियण लाइ जिथे सिंध हुकूमत तरफ़ां अहकामात कया आहिनि त फुल फोर्स जेको आहे मुकमल लॉकडाउन खे बरक़रार रखियो वञे। उन हवाले सां हिकु तरफ़ लॉकडाउन बरक़रार रखण लाइ ज़िले इंतज़ामिया क़दम खयां आहिनि त शहरनि खे घरनि ताईं महदूद रहण लाइ ऐं घरनि में महदूद रहण खां पोइ जेको आहे मज़दूर तबिको ऐं ग़रीब तबिको काफ़ी फ़ाक़ाकशी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। त ॿिए पासे जेको आहे ग़रीब ऐं मज़दूर तबिको जेको बीमार थिए थो त उनखे हॉस्पिटल में अचण खां पोइ जेको आहे सहूलियतूं कहिड़ियूं मुहैया कयूं वेंदियूं फराहम कयूं वेंदियूं आहिनि। असां हींअर PMC हॉस्पिटल नवाबशाह में मौजूदु आहियूं। PMC हॉस्पिटल जेको आहे में काफ़ी हद ताईं जेको आहे डेली जो आहे पेशेंट जो तादाद जेको आहे वधंदो रहे थो ऐं कोरोना वायरस जे ख़ौफ़ खां जेको माण्हू अञा घटि मुतासिर थिए। असांजी सिस्टर ही खणी आयासींसि हिते पाड़े जी रिंदनि उन सां गॾिजी आयासीं। हिते CT स्कैन जी सहूलियत न आहे, का बि दिमाग़ जी MR ॿाहिरां कराए अचो, इंजेक्शन आहे उहा ॿाहिरां वठी अचो, माना का बि सहूलियत न आहे। स्टीचर असांखे ॾियो, उहा बि असांखे न मिली आहे, का सहूलियत न मिली आहे। असां 3 मंज़िल तां हंज ते खणी आया आहियूं, सॼी राति गुज़री वञे, हिकिड़ी ड्रिप पाणी जी लॻाए हलियो था वञनि, ॿी का बि सहूलियत न आहे, कुझु बि न आहे। जीअं दाख़िल थिया आहियूं त हिकिड़ी थैली पाणी जी चढ़ी आहे, वञी जंहिंखे चयो रुॻो सिफारिशनि ते कमु हले पियो। जंहिं डॉक्टर वटि वञे को होॾां थो ॾस ॾे, होॾां कमरनि में बंदि लॻा पिया आहिनि, असांखे ॾस बि केरु कोन थो ॾे। किनोला जे लाइ कलाक हींअर हलिया आहियूं त पोइ किनोला कढी अथनि, हाणे असां रवाना थिया पिया वञूं, दवा कोन्हे वञूं पिया। कोरोना वायरस जे करे जेकी दवायूं हलनि पियूं हिते त कुझु बि नथो मिले, मरीज़ ॾाढा परेशान लॻा पिया आहिनि। जेकियूं दवायूं मिले वठनि था त ॿाहिरां था वठनि, अंदरां मिले ई कुझु कोन थो। इन सूरत में का बि हिते सहूलियत न आहे, आवाम परेशान लॻी पई आहे। हिन लाइ कुझु सोचियो वञे, महिरबानी करे ऐं आवाम खे सहूलियत ॾेई वञे। जीअं PMC हॉस्पिटल में जेको करोड़नि जी बजट हुजण जे करे हिन महिल ताईं मेडिसन बि अवेलेबल न आहे ऐं मेडिसन वठण लाइ जेको आहे माण्हू जेका आहिनि प्राइवेट मेडिकल स्टोरनि तां वठी रहिया आहिनि। जॾहिं त हितां जी जेको आहे MRI मशीन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आन आहे, बाक़ी CT स्कैन जेको आहे एक्सीडेंट वारो को केस ईंदो आहे, CT स्कैन जेको आहे उहा पिणु काफ़ी तक़रीबन 8 खां 9 महीना थिया आहिनि, उहा बंदि ख़राबु आहे। सरकारी अस्पतालनि में इहा हालत आहे त फिलफोर जेको आहे हितां जी बजट जेकी करोड़नि रुपया अचे थी, उहा जेकी बंदि करे उहा ई रक़म जेकी आहे प्राइवेट सेंटरनि ते जेको आहे ॾिनी वञे त ताकी जीअं असां पंहिंजो इलाजु बहितर नमूने कराए सघूं।